अलगे केदा पे वनी वरी केदा वना तू छो थी मुझे गम में घरी हेठ हेठ हुई अच्छा बेटे का बियर हल क्यों हल अच्छा हां हल तो देखते हैं मां केदा वना तू छो थी मुझे गम में घरी अन्ना आइते बस हल हल कोई देर पर दीदी काट दे हल हल क्यों मां केदा वना तू छो थी मुझे गम में घरी ओके लो चलो इते भी करे नथी परवाह तो कोई छोटी पूछे मुखे न थई परवाह तो पूछी छा कान थी वेरी गुड एंड सेक्शन रे हां क्यों अब ये हमारा पर वो कह रहे थे हां तू आई है वो बैठी है उनी के दिस जे डायलॉग चाहिए उनी के दिस गुस्से सा तू भी पर ये आगे दिस आउट करा दवा अनिवार्य गुस्से में एक मिनट भी हटियो च냐 जे मल घर निकल तो माई मगज खाई गई है ये चल जे मल भी घरा निकल मुखे सब बाप के क्यों जे मल दिस घरा बस सरवरी तू खा पो बस एक ने छदी दी कर जे मल दिसो भाई मगज खाई दिया है जे मल दिस तई मगज खाई दिए साइलेंस क्यों मैडम मुखे केड़ी जरूरत है साईं जा कन भरण जी पंहिंजे पुट जा फल कोन ॾिठा अथई ऐं हाणे त तुंहिंजी लाडली धीअ बि उॾामण शुरू कयो आहे ॾिसजांइ को न को हीअ तमाशो ज़रूरु खड़ो कंदई चैलेंज तू अगर आई दी हाणे छोकिरी में वञे थी भई उनी खे ॾिसंदी रहो अखियुनि खे फेर जीअं फेरो ई मञनि हा हिते पटल आहे न हिते फेर थो रखंदी ओके रोलिंग क्यों मैडम अॼु वरी शहज़ादी कहिड़े पासे थी वञे ख़बर त पवे ओके ॿियो डायलॉग ॾियो ड्रामा में प्यारे मुंहिंजी जुत हां कटकरा इहो खिली मां थोरो जस्टक ॾेई पोइ रोलिंग हा क्यों गम में करे मुंहिंजी जुती मूंखे कहिड़ी परवाह तुंहिंजे अचण वञण ते ओके क्यों अंदरनि खे रोक न ॻाल्हाइनि बी बेटा प्लीज टीवी लगाओ रोलिंग रोलिंग क्यों हेलो वॾो भेण जो ख़्यालु अथई ज़रूरु के मक़सद सां ई फ़ोन कयो हूंदई मैडम वासो ना आयो प्लीज न हां ना साइलेंस रोलिंग क्यों हेलो अतिशाल निसार पे गाने वॾो भेण जो ख़्यालु अथई ज़रूरु के मक़सद सां ई फ़ोन कयो हूंदई छड़ो नक ते गुस्सो रखी कूड़ियूं ॻाल्हियूं पई कंदी सुबुह जो नाश्ते में थूअर खाधी अथई छा थूअर खाइनि मुंहिंजा दुश्मन मां छो थूअर खावां थूअर खाइनि मुंहिंजा दुश्मन मां छो थूअर खां हाय ख़ुदा जे वास्ते छॾ हिननि ॻाल्हियुनि खे ॿुध त नई ख़बर ॿुधायां कहिड़ी नई ख़बर कहिड़ी नई ख़बर हा ईअं ॻाल्हि आहे नी हाणे ॿुध तो वारे शहज़ादी नाई त अॼुकल्ह वॾी उॾाम में आहे कीअं भला हैरत में अची वेंदी कीअं भला तो वारी शहज़ादी अॼुकल्ह मास्टर आदि मुंहिंजे पुट डॉक्टर अयाज़ सां इश्क जा पेच पई लड़ाए हैरत में अची त अॼुकल्ह शहज़ादी साहिबा तॾहिं थी हवेली मां गायब रहे मां बि चवां दाल में कुझु कारो आहे जो नाइट सॼो सॼो ॾींहुं ॿाहिरि थी गुज़ारे पंहिंजे हिसाब सां ठाहे वञे दोबारा ॿुधाइजो बोलो त अॼुकल्ह शहज़ादी बस मां बि चवां दाल में कुझु कारो आहे जो नाइट सॼो सॼो ॾींहुं ॿाहिरि थी गुज़ारे क्यों मां बि चवां त क्यों अदा लोड न कैमरा के की जगह तो टाइट रखे बस क्यों
त नाहिद अॼुकल्ह सॼो सॼो ॾींहुं हवेलीअ मां ग़ाइबु आहे। मां बि चवां त दाल में को कारो ज़रूर आहे। सॉरी अॻिते जो हाँ, क्यों क्यों त अॼुकल्ह शहज़ादी साहिबा हवेलीअ खां ग़ाइब थी रहे। मां बि चवां त दाल में को कारो ज़रूर आहे, तॾहिं त नाहिद घर खां ॿाहिरि थी गुज़ारे। चलो हले वेंदसि, ज़ूम हले वेंदसि। बटे ज़ूम कर खड़े सेक्शन दे इते फोन बंद कर दी, दा फोन बंद कर दी, इतरो सोलो न वञ भाउ। फोन बंद कयां बि फोन हाँ यू डायरेक्ट वरी ॾियो ये डायरेक्ट बेटा वरी ॿी वधीक ख़ूबसूरत न हूंदा। हा पोइ वरी फोन बंदि कंदव, पोइ तव्हां सोलो वेंदो भाई। क्यों त अॼुकल्ह शहज़ादी साहिबा हवेली खां ग़ाइब थी रहे। मां बि चवां त दाल में कुझु कारो ज़रूर आहे, तॾहिं त नाहिद घर खां ॿाहिरि थी रहे। ठीकु आहे, मां पाणे हिन ॻाल्हि खे ॾिसी वठंदसि। ओके, अल्लाह हाफ़िज़। वाह, मूंखे त नौगे मथ अची वियो। हाँ मैडम नाहिद, ॾिस त मां तुंहिंजो छा थी हाल कयां। Writer Fazil Samidu 0300 313 4972। प्लीज़ हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं। प्लीज़ हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन के बटन को दबा दें।